तो वो अम्मा एक बार वही हिकिड़े वॾे जोरीअ जी दुकान ते, जोरी यानी सम्झो था सोन जी दुकान ते, है न, हाँ गोल्ड जी शॉप, हाँ सोनारे वटि वही दुकान ते। त जीअं अंदर वही त हुन पुछियो, हा ॿुधायो माता तव्हांखे छा ॾेखारियूं, छा ॾियूं, छा वठण आया आहियो? त सोन जी दुकान ते वञी करे चएसि थी किलो पटाटा खपनि। चओ हरे राम। छा चईं भाई? किलो पटाटा खपनि। दुकानदार खे दया आई, उन चयो लॻे तो अम्मा खे ध्यानु कोन्हे, वीचारी जी उमिरि वॾी थी वई आहे, अमरावती जी आहे, छा चइजे हाणे, ठीकु आहे पंहिंजी आहे सिंधी अम्मा आहे। त उन वीचारे कुझु न चयो, उन इहो ई महसूसु कयो कि हिन खां ग़लती थी वई आहे, हिन ख़बर न आहे कि दुकान गोल्ड जी आहे, सोन जी आहे, हे भाॼियूं थी घुरे। ठीकु आहे कोई ॻाल्हि न आहे, अम्मा ॾे 5 मिंट हिते वेह, थैलो मूंखे ॾे, मां तोखे किलो पटाटा आणे थो ॾियां। ॿिए हिकिड़े हमरा खे चयो, हुन सेठ 1 भाई किलो पटाटा वठी आयो, बढ़िया किलो वठी आयो। अम्मा पैसा बि ॾेसि 10-20 रुपया जेके बि, उन चईंदा न अम्मा रख पाण वटि रख, कोई ॻाल्हि न आहे, खणी वञ तूं खणी वञ। ॿिए ॾींहुं वरी आई, चई किलो भिंडी बि खपे। वरी सेठ हैरान थियो कि अरे भाई कल्ह बि आई, ठीकु आहे सेठ ॿिए ॾींहुं बि आणे ॾिनो। 3 ॾींहं अम्मा हद करे छॾी, पाण त वई 4 सहेलियूं बि गॾु वठी वई कि हल भैया हिते भाॼियूं ॾाढी सुठी मिलंदी अथई। चओ जय श्री कृष्ण। ध्यानु ॾिजो, असांजा बाबा जन सम्झाईंदा, ॾाढी गहरी ॻाल्हि है न। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। ये मंत्र याद तो भाई तव्हांखे? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण। त इहो अधु असां चवंदासीं, अधु तव्हां चइजो, ठीकु आहे? ऐं उन ई रफ़्तार में चइजो, भी न रहिजो भाई, ठीकु आहे? असां चवंदासीं श्री कृष्ण गोविंद, अॻिते तव्हांखे चवणो अथव पूरो, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हा हे चई ॾेखारींदव असांजा पोइ हिते महात्मा जेके वेठा आहिनि न। हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हा ईअं चवंदा रहिजो भाई, ठीकु आहे? विच विच में गाॾी मिली जुली हलायूं न भाई। चओ हरे राम। त उहो अम्मा 3 ॾींहं वरी सभिनि खे वठी वई। त सेठ आख़िर चयो अम्मा तूं पहिरें ॾींहुं आई आहे, मां तोखे ॾिना, ठीकु आहे? मूंखे लॻो कि भाई तूं ग़लती थी करे, पर कोई ॻाल्हि न आहे, ठीकु ॾिना तोखे, वठी ॾिना, तो ते दया कई। ॿिए ॾींहुं वरी तूं घुरिया, वरी तोखे हाणे ॾिना, पर तूं त हद थी करे। मूंखे लॻो ठीकु आहे हिकु बार भुलिजी वई, अॼु ठीकु आहे पटाटा थी वठी वञे, कॾहिं तोखे ध्यानु आयो त सोन तूं मूंखां वठी वेंदी, पर हे तूं त हद थी करे। 4 मायूं ॿी बि वठी आई आहे, उन्हनि खे बि चए थी हिननि खे बि भाॼियूं आणे ॾियो। अरे अम्मा तूं ग़लति दुकान ते अची करे ग़लति थी घुरे। चओ हरे राम। सोन जी दुकान ते अची करे नंढी नंढी शयूं थी घुरे तूं? अरे हिन दुकान ते जेको मिलंदो आहे उहो घुर न। बस संत सम्झाइनि था, असां बि त हुन अम्मा वांगुरु ग़लती कंदा आहियूं। मालिक जे दर ते वेंदा आहियूं, प्रभुअ जे दर ते, सतगुरनि जे दर ते वेंदा आहियूं, उते क़ीमती प्रभुअ जा नाम रूपी हीरा मिलंदा आहिनि। असां छा घुरंदा आहियूं? साईं मूंखे बरकत ॾियो, साईं मूंखे दुकान ॾियो, साईं मूंखे मकान ॾियो, मुंहिंजे पुट जी शादी थिए। उहो मालिक दया करे ॾींदो बि आहे कि ठीकु आहे ॾेसि भाई, पुट खपेसि पुट ॾेसि, धन खपेसि धन ॾेसि, दुकान खपेसि दुकान ॾे। छो जो उहो मालिक बि इंतजार कंदो आहे कि हिकु न हिकु ॾींहुं अची करे क़ीमती हीरा घुरंदो कि मूंखे भक्ति ॾे, मूंखे नाम ॾे, मूंखे प्रेम ॾे। चओ हरे राम। पर असां प्रभु जे दर ते वञी करे जेकी शइ संतनि खां सतगुरनि खां घुरणी खपे उहो शइ छॾे करे बाक़ी सभु घुरींदा आहियूं, भक्ति न घुरंदा आहियूं। कॾहिं घुरंदा आहियूं भाई वञी करे? कॾहिं चयो आहे पंहिंजे मालिक खे वञी करे रोई करे पुकार कई आहे कि मूंखे तव्हांजो प्रेम मिले, तव्हांजी भक्ति मिले, तव्हांजे दर जी सेवा मिले? न चयो आहे।